ठुल में बुरड़ा ऐं सुमरा बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो। दुरन में ॿीहर झेड़े दौरान फायरिंग में वाटड़ू क़त्ल ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। फायरिंग के नतीजे में वाटड़ू दोदो नुनारी मारिजी वियो ऐं इमाम बख्श बुरड़ो ज़ख़्मी थी पियो। पैसनि जी ॾेती लेती तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान ख़ान मोहम्मद सुमरो अस्पताल में फ़ौत थी वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं हिन इंतहाई अफ़सोसनाक ख़बर के हवाले सां त ठुल में बुरड़ा ऐं सुमरा बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो। दुरन में ॿीहर झेड़े दौरान फायरिंग में वाटड़ू क़त्ल थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग के नतीजे में वाटड़ू दोदो नुनारी मारिजी वियो ऐं इमाम बख्श बुरड़ो ज़ख़्मी थी पियो। पैसनि जी ॾेती लेती तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान ख़ान मोहम्मद सुमरो अस्पताल में फ़ौत थी वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं हिन इंतहाई अफ़सोसनाक ख़बर के हवाले सां त ठुल में बुरड़ा ऐं सुमरा बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो। दुरन में ॿीहर झेड़े दौरान फायरिंग में वाटड़ू क़त्ल ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। आगाह करें अवां खे अहम ख़बर के हवाले सां त ठुल में बुरड़ा ऐं सुमरा बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो। दुरन में ॿीहर झेड़े दौरान फायरिंग में वाटड़ू क़त्ल ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। फायरिंग के नतीजे में वाटड़ू दोदो नुनारी मारिजी वियो ऐं इमाम बख्श बुरड़ो ज़ख़्मी थी पियो। पैसनि जी ॾेती लेती तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान ख़ान मोहम्मद सुमरो अस्पताल में फ़ौत थी वियो। आगाह कर रहे हैं कि अहम खबर के हवाले से त ठुल में बुरड़ा ऐं सुमरा बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान क़त्ल फ़ौत थी वियो आहे। दुरन में ॿीहर झेड़े दौरान फायरिंग में वाटड़ू क़त्ल ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग के नतीजे में वाटड़ू दोदो नुनारी मारिजी वियो ऐं इमाम बख्श बुरड़ो ज़ख़्मी थी पियो। पैसनि जी ॾेती लेती तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान ख़ान मोहम्मद सुमरो अस्पताल में फ़ौत थी वियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे ठुल खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सरमद कुनरानी। जी सरमद, झेड़ो थियो आहे, वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। हाँ जी बिल्कुल कुछ ॾींहं पहिरीं ठुल जे जंगल मोड़ ते मोटर शोरूम जेके मालिकनि ॿिन्ही धुरनि में बुरड़ा सुमरा बिरादरी में झेड़ो थियो जंहिंमें कुझु माण्हू ज़ख़्मी थिया। मोटर शोरूम मालिक आहे ख़ान मोहम्मद सुमरो, उहो ज़ख़्मी थियो जेको अॼु सुबुह सवेर जेका कराची निजी अस्पताल में ज़ख़्मनि जा नसां ते पहुतो। जंहिंखां पोइ सुमरा बिरादरी जा हथियारबंदनि जेका ख़ान मोहम्मद सुमरे जे प्लान में ईदगाह माल में बुरड़ा बिरादरी के घरनि ते हमलो करे फायरिंग करे दी। फायरिंग के नतीजे में बुरड़ा बिरादरी को नौजवान है गुलाम नबी बुरड़ो वो गोलू लगे सब सख्त ज़ख़्मी थियो। जो राहगीर हुयो पीटसन दोदो नुनारी उहो भी गोलू लगे सब ज़ख़्मी थी वियो। वाक़े खां पोइ ॿिन्ही ज़ख़्मी खे जेका पंहिंजो ठुल जे तालुके अस्पताल दाख़िल कयो। जॾहिं त ॿिन्ही ज़ख़्मी खे नाज़ुक हालत में तखन मुंतक़िल कयो पियो। पीटसन जेको दोदो नूनारी है जख्म सून नसन पहुते जो लाश तार अस्पताल ठुल मां पोस्टमार्टम बाद जी वासन हवाले कर जॾहिं जेको ॿियो ज़ख़्मी आहे आगा गुलाम नबी बुरड़ो उनखे सखर खां कराची मुंतक़िल कयो। पंहिंजे पुलिस जो इहो चवणु आहे त जेका पैसनि जी ॾेती ॾेता ॿिनि शोरूम मालिक विच में कुझु ॾींहं पहिरियों झेड़ो थियो जंहिंमें ख़ान मोहम्मद सुमरो ज़ख़्मी थियो जेको अॼु ज़ख़्म सून नसन पहुतो थियो। जंहिंजे प्लान में सुमरा बिरादरी जे माण्हू हमलो करे फायरिंग कई जंहिंमें हिकु पीरसन मारिजी वियो, हिकु पंहिंजो बुरड़ा बिरादरी नौजवान ज़ख़्मी। ठीक है सरमद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।